मुंहिंजो मोहम्मद आज़म घरारो आहे। असां वेठल जुस्ब जे ॻोठ वेठा आहियूं। असां ते 10-12 ॾींहं थियो असां FIR असां ते थी, उन बावजूद बि मां अॼु कोर्ट वठी मां हुनजो ज़ामिन करायो में असां हितां मोटिया पंहिंजी सलाह जा त इहे ॻोठ खां जेॾी महिल पहुता त 300 किलोमीटरनि ते असांखे पुलिस वारा फिरी विया। जंहिं ते माना मां हुननि खे ॾसियो असां ते हथियार सिधा कनि। मां चयोमांनि ख़ैर तव्हां छा चई थी, हिन ते 17 FIR आहिनि। मां चयोमांनि ख़ैर आहे ज़ामिन आहे, ॾिसो मां ज़ामिन कराईंदी अचां त बि माना मुंहिंजो इंसाफ़ को बि न चयो। कोर्ट जी ॾिसो सही अथसि, आज़ादी थी आहे, पोइ बि असांजी हिकु बि न ॿुधनि। पोइ बि मूंखे हुनखे कालर खां वठी गाॾीअ समेत हुनखे खणी विया आहिनि। मूंखे धमकी ॾिननि, चई तुंहिंजे माई मुड़ुस घणो घणो कंजे तुंहिंजे मुड़ुस खे मारींदा। अहिड़ो नाक ज़ुल्म क़ुर सां कयो था अथनि DSP SA जे, पोइ बि असांजो इंसाफ़ नथो थिए। हाणे मूंखे ॿुधाए मुंहिंजे मुड़ुस खे को बि कुझु चओ हुन जे ज़िम्मेवार पुलिस हूंदी। मूंखे ॿुधाए त हाणे कयूं छा असां इहो? न बाबा ॾिस न, हाणे इहो तारक लाखेरा वटि DSP वटि असां क़ुर कया आहिनि, हर शइ कई आहे, पोइ बि असांखे पुलिस ॾिस नथी छॾे। जॾहिं मुंहिंजे मुड़ुस क़ुर खयो, हुननि खे पक ॾिनई त हे क़ुर ॾिसो त मां ॾोही कोई बि शइ जो न आहियां, मूंखे हाणे सुकून जी ज़िंदगी जीअण ॾियो। पोइ बि उन जे बावजूद वरी बि असां ते FIR कयूं आहिनि। वरी बि उन जे 10-12 ॾींहं थिया आहिनि, वरी बि मां अॼु ज़मानत कराइण, जंहिंमें 3 गाॾियुनि ते पुलिस वारा फिरी विया आहिनि। जंहिं ते माना मुंहिंजे मुड़ुस खे तशद करे हुनखे लाथो अथनि, हुनखे धमकियूं, मूंखे धमकियूं रहंदो कंदो वीचारो स्थान न लाइट न त गोली हणी ते मांजंदे। मुंहिंजे मुड़ुस खे ख़तरो, मूंखे पंहिंजो मुड़ुस खपे। कहिड़ो ॾोह कयो पुलिस जो मुंहिंजे घरारे, जॾहिं क़ुर खे क़ुर ते बि इंसाफ़ मुंहिंजो न आहे। छो मूंखे अदालत खपे, मूंखे इंसाफ़ खपे। जेके ऑफिसर आहिनि मूंखे इंसाफ़ वठी ॾियनि, मूंखे पंहिंजो मुड़ुस मोटाए ॾियनि। मुंहिंजो घरारे कहिड़ो हिनजो ॾोह कयो आहे, मूंखे पंहिंजो घरारो खपे। जॾहिं कोर्ट मां इंसाफ़ असांखे मिलियो त पुलिस छा थींदी आहे जो असांखे इंसाफ़ नथी ॾिए। मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे, मूंखे पंहिंजो घरारो खपे। मुंहिंजे मुड़ुस खे कुझु बि चओ त हुनजे ज़िम्मेवार पंहिंजी पुलिस हूंदी, असां न हूंदासीं। जॾहिं क़ुर ते बि असांजो इंसाफ़ न थियो आहे त इहे ऑफिसर किथे था रहनि, छो क़ुर रखिया अथनि।